अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, वो ॿुधंदड़ आऊं वरी वहां तव्हांखे वरी हिक नई अंदाज़ जी नई कहाणी वरी नई हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ताईं मां पहुचायां थो। इंशाअल्लाह हीअ बि तव्हांखे वणंदी ऐं हिन खे तवजह सां ॿुधिजो ऐं हिन जी मोट बि ॾिजो। यार तव्हांजे मोटुनि जो इंतज़ारु थो रहे, मां केॾी फ़क़ीर महिनत करे तव्हां ताईं पहुचायां थो। हाणे हिकिड़ो किस्सो आहे गिदड़ ऐं मवालीअ जो। हिकिड़ो मवाली जो रोज़ानो शाम जो भंग घोटे कुझु इन वक़्तु पीअंदो हो ऐं कुझु बचाए कूंडे में रखी छॾींदो हो, जेका हर राति जो थोरो थोरो ढुक करे पीअंदो हो। ओचितो संदसि घर में हिकिड़ो गिदड़ अची हिरियो जो राति जो संदसि। हाणे हीअ अथव मवालियुनि जे बारे में ऐं गिदड़ जे बारे में, ऐं मवाली ऐं गिदड़ जो जहिड़ो। हाणे ॾिसूं त हिन में मवाली थो खटे त गिदड़ थो खटे। हाणे इहा ॻाल्हि बि मज़ेदार ॻाल्हि अथव ऐं ॻाल्हि इहा ॿुधिजो मवालियुनि जे लाइ गिदड़ छा थो करे। ओचितो संदसि घर में हिकिड़ो गिदड़ अची हिरियो जो राति जो संदसि समूरी भंग पी वेंदो हो। मवाली ॾाढो हैरान थियो त आख़िर भंग वञे केॾांहुं थी। नेठि हिकिड़ी राति मवालीअ गिदड़ खे ॾिसी वरितो, सो उनखे फासण जा घाट घणण लॻो। हिकिड़े ॾींहुं छा कयाईं जो सिरकनि फाई तयारु करे कूंडे जे मथां रखी पाण पासो वठी लिकी वञी वेही रहियो। गिदड़ त अॻे ई हिरियल हो, तंहिं अचण शर्त अची कूंडे में मुंहुं विधो। मवालीअ बि ताणियूं वेठो होसि। गिदड़ जो कूंडे में मुंहुं विझण ऐं हिन जो सिरकण फाईअ खे छिक ॾियणु। गिदड़ सोगो थी पियो। पोइ त छॾाइण लाइ घणा ई हीला कयई, पर वरियो कुझु बि की न। जीअं पोइते क़ाबू थींदो वियो उते मवाली बि अची रसियुनि ऐं हिन खे बि ॾींहं जा साड़ हुआ। सो छा कयाई, हिन जी जो भंग पी वेंदो हो, हिन खे बि कावड़ ॾाढी हूंदी त गुस्सो हूंदो हो त मन हलाए करे मूंखे हथ जे नेठि। मवालियुनि खे अकुल ईंदो त कोन्हे, पर हलाए कीअं अकुल आयुसि। गिदड़ खे हथु कई। हाणे ॾिसूं त अॻिते छा थो चवे। गिदड़ खे गिचीअ में रसो विझी खणी थोड़ीअ सां थूणीअ सां वधाई, पोइ मोचड़ो खणी अची वरिताईं। हाणे मथो ई कचो करे विधाईंसि। पोइ रोज़ानो मवालीअ जी इहा कुड़त हूंदी हुई जो राति जो सुकल पादर पाणीअ जे पाट में पिसाए छॾींदो हो ऐं सुबुह जो नेराणे उहे पुसियल पादर खणी अची वठंदो होसि। पोइ कुझु खाधो पीतो ॾींदो होसि। गिदड़ बि मोचड़ा खाई खाई कक थी पियो हो। सो दिलि में ख़्यालु कयाई त ॿेड़ी हाणे का गण कजे त जिद छुटे, न त मोचड़नि में उमिरि पूरी थी वेंदी। हाणे वरी गिदड़ जो सोचे त मवालीअ मोचड़ा खाई खाई मां मरी वेंदुसि। हाणे ॾिसूं त गिदड़ वरी कहिड़ी थो अटिकल वेड़ाए। वीचारींदे नेठि हिकिड़ी अटिकल ख़्याल में आयसि। जॾहिं राति थी तॾहिं छा कयाई जो वठी उनायूं करण लॻो। ॿियनि गिदड़नि जो हिन जो आवाज़ ॿुधो, तन बि परियां जवाब में उनायूं ॾिनियूं, पर हिन जूं उनायूं अंदरां घर मां पे आयूं, तंहिं करे ओॾा ख़ौफ़ खां को बि गिदड़ न पियो लड़े। नेठि हिकिड़ी राति सभिनी गिदड़नि सलाह करे पंहिंजे परे मुड़ुस खे हिन ॾे मोकिलियो त वञी ख़बर चार वठी अची। गिदड़ जो परियो मुड़ुस अची हिन सां मिलियो ऐं साण हाली हवाली थियो त म्या गिदड़ ॾे ख़बर हिते कीअं अची अड़ियो आहीं। गिदड़ पहिरीं मुड़ुस जी आज्ञा ऐं ख़ुशामद कई ऐं पोइ वरंदी ॾिनाई त साईं धणीअ जी महिरबानी आहे। झंग में त ॾाढो ॾुखियो गुज़ारींदो होसि, कॾहिं खाइण लाइ मिले कॾहिं न। हिन घर जो मालिक निहायत लाइक़ु माण्हू आहे जंहिं मूंखे अची हिते टिकायो आहे। हू मूं ते ॾाढो महिरबान आहे। रोज़ानो सुबुह जो सवेर पाट कुटीअ जी ठाहे तयारु करे आणे मुंहिंजे अॻियां रखंदो आहे। हाणे ही जेको छॾाइण आयुसि, हाणे गिदड़ चालाकी थो करे। इहा गिदड़ जी हिकिड़ी अटिकल अथव ऐं कूड़ अथव, जेको वरी पंहिंजे चङे मुड़ुस खे फासाइण जे लाइ इहे ॿोल ॾेई पंहिंजी जिद छॾाए वरी हुनखे फासाईंदो। हाणे अॻिते तवजह सां ॿुधिजो।
ठाहे तयार करे हाणे मुंहिंजे अॻियां रखंदो आहे, बसि पोइ त खाई कंदो आहियां रज अहिड़ीअ तरह। तॾहिं छांव में पियो गुज़ारिया, कॾहिं कॾहिं वरी ईअं बि दिलि में ख़्यालु कंदो आहियां त अहिड़ी सुखे सताबी रोज़ी त जेकर तव्हां जहिड़े पीर सन खे नसीब थिए त चङो। हाणे तो उन जेको परियो मुड़ुसु गिदड़नि जो कुराड़ो आहे, हाणे उनखे नसीहतूं थो ॿुधाए। हाणे गिदड़ मां वरी बि अञा नंढो नंढो आहियां, रुली पिनी धिका थो मां खाई बि पेट पाले सघां थो। गिदड़नि जी मुड़ुस परे मुड़ुस जो हिन जा चालक गिदड़ जूं उहे ॻाल्हियूं ॿुधियूं, सो संदसि वात पाणी थियण लॻो ऐं हिन चालाक गिदड़ खे चवण लॻो त नंढड़ा यार, जीअं सच थो असां जहिड़नि पोड़नि लाइ हिन वक़्तु जग में गुज़ारणो ॾाढो ॾुखियो आहे। हाणे जेकॾहिं तूं मूं ते महिरबानी करी त आउं तुंहिंजो अहसासु सॼी उमिरि पियो यादि कंदुसि। तूं जीअं त तोखे खोलिया ऐं तुंहिंजी जाइ ते आउं वेही हयातीअ जा आख़िरी ॾींहं गुज़ारिया। गिदड़ त पेर सोड़िया। सो परे मुड़ुस गिदड़ खे चयाईं त परिया मुड़ुस, जेकॾहिं तुंहिंजी हरू भरू इहा मर्ज़ी आहे त भली हाणे हीअं कर जो मुंहिंजे गिचीअ मां रसी कढी तूं पंहिंजे गिचीअ में विझी हिन थूणीअ जे भरिसां वेही रहो। सुबुह जो सवेर घर जो मालिक पाट कुटीअ जी खणी अची खाराईंदी, मज़े सां खाई ख़ुशि थी मूंखे पियो दुआऊं कजांइ। पोड़े गिदड़ ईअं कयो ऐं उहो पंहिंजी जान छॾाए वठी भॻो। हुनजी ॿुधी अलाह, रोज़ पाट में पादर भिगड़ा हो खाईंदो, पाट कुटीअ जी त हुई कान, पर हाणे हू चालाकी करे पंहिंजे कुराड़े गिदड़ साण फासाए हुनखे ऐं पंहिंजी जान छॾाए हुनखे रसो गिचीअ में विझी हुन त रखियो पेरनि ते ज़ोर। हाणे ॾिसूं त वरी कुराड़ो गिदड़ परियो मुड़ुसु जेको हिन ॾिसूं त हुन असरु कहिड़ो थो थिए। सुबुह जो दस्तूर मूजिबि मवाली पिसियल पादर जी पाट भरे अची हिन जे अॻियां रखी हिन जो इहा पाट ईंदे ॾिठी सो ख़ुशीअ खां वठी टप ॾियण लॻो। मवाली ईंदे छरती पाट मां पुसियल पादर खणी अची बीठो ऐं हिन जे जिस्म ते वसाइण घणो ई छॾाइण जी कयाई, पर किथे थो छुटे ऐं मोचड़नि जा फाका भाऊ पाट कुटीअ जी हुई कान। अते बि कुॾण लॻो, जिद छॾाइण लाइ लॻो, पर हाणे रसो गिचीअ में पियल कीअं छॾाए। वरी अॻिते ॾिसूं त हाणे छा थो चवे। इहे पादर खाई खाई लेटी पियो। इन ॾींहं त अधमो थियो पियो हो, न कुझु खाधाई न पीताई। दिलि में ख़्यालु कई त गिदड़ मूं सां चङी जोड़ी चुठी कई। पोइ सोचियाई त हाणे कीअं जान छॾाए जे। सो ॿिए ॾींहुं सुबुह जो मवालीअ खे ईंदो ॾिसी चवण लॻुसि त अदा मां इहो गिदड़ कीन आहियां, बल्कि मां त गिदड़नि जो चङो मुड़ुसु आहियां ऐं बादशाह यार आहियां। हिते त फिरेब सां अची फाथो आहियां। हाणे मुंहिंजे मारण मां तोखे हथ छा ईंदो? महिरबानी करे मूंखे आज़ादु कर। उमेद आहे त उन जे एवज़ दिलि घुरियो कमु करे ॾींदुसि। मवालीअ खे बि इहा ॻाल्हि दिलि सां लॻी, सो हिन ते एतबार करे खेसि छोड़े छॾियईं। गिदड़ बि छुड़ण सां साम्हूं बीही चयुसि त घुर जेकी घुरणू अथई। मवालीअ चयुसि जेकॾहिं इहे थो चवीं त पोइ मूंखे हिन मुल्क जे बादशाह जो वॾुवर धीउ परणाए। गिदड़ चयुसि त बसि ॻाल्हि बि एतिरी। हाणे तूं वेही मज़ा ॾिस त कीअं थो तोखे शहज़ादीअ जो संग वठी ॾियां। ईअं चई गिदड़ जो परियो मुड़ुसु दरबार ॾांहुं रवानो थियो। गिदड़ बादशाह जी दरबार में आयो ऐं टप ॾेई वञी बादशाह सां गॾु तख़्त ते वेठो। बादशाह चयुसि त यार गिदड़ ॾे ख़बर कीअं अचणु थियो आहे। गिदड़ चयुसि त किबला हिकिड़ो बादशाह आहे जो अव्हां जे वॾुअर धीउ सां शादी करण थो घुरे। हाणे जेकॾहिं रज़ा ख़ुशीअ सां संग ॾियो त वाह, न त हू अव्हां सां जंग करण लाइ बि तयारु आहे। इन लाइ मां अव्हां वटि आयो आहियां। हाणे जेका अव्हां जी मर्ज़ी इहो ॿुधी अवल त बादशाह कावड़ में ॻाढ़ो थी वियो, पर पोइ गिदड़ खे चयाईं त यार इन जो जवाबु सुभाणे मां तोखे ॾींदुसि।
पोइ हुकुम कयाई त हिन खे शाही महिमान खाने में रहायो वञे। गिदड़ रात जो शाही महिमानीअ जी हैसियत में रही करे ॾाढा मज़ा कया। संदसि चङो आदरभाव थियो ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो बादशाह खेसि घुराए संग ॾियणो कयो। गिदड़ पंहिंजे पहिरीं शोभ ॾिसी ॾाढो सरो थियो ऐं अंजाम ॿुधी वापसि आयो मवालीअ वटि ऐं चयाई दादा हाणे तुर्त शादीअ जी तयारी कर, पर ॿेली ॿुधाए त सही कुझु अथई घर में। मवालीअ चयोसि त यार मूं वटि आहिनि रुगो 2 ढगियूं ऐं हिकिड़ो मंडड़ो गॾु। गिदड़ चयोसि त चङो इहे आहे त इहे ढोर विकिणी हिकिड़ो सुठो वॻो जोड़ाए छॾ, बाक़ी ॿियो सभु बार आहे मूं ते। पाण ई बंदोबस्तु कंदुसि। मवालीअ पंहिंजा ढोर विकिणी हिकिड़ो सुठो वॻो जोड़ाए रखियो ऐं मुक़ररु कयल तारीख़ ते गिदड़ ऐं मवाली 2 ॼणा कठा थी शादी रचाइण हलिया। हलंदे हलंदे दरिया ते अची पहुता। उतां बादशाही शहर पर भरो हो। दरिया जे भर ते बीह गिदड़ मवालीअ खे चयो त तूं हाणे हिते थी वेह त आउं वञा थो बादशाह वटि ऐं वञी का तोॾां सुवारी थो मोकिलियां। थज सवार हाथीअ जे कंहिं ॿीअ सुवारीअ ते न सुवारी कजे। ईअं चई गिदड़ दरिया उकिरी ॿिए भर ते गप में लेटी पेट शाही दरबार में आयो ऐं बादशाह ऐं वज़ीर गिदड़ जे अहिड़ी हालत ॾिसी हैरत में पइजी विया ऐं खां पुछियाऊं त गिदड़ तोसां कहिड़ी विधन आहे। गिदड़ जवाब ॾिनो त साईं ॻाल्हि ई न पुछो, अव्हां जे थियण वारे नाटे ऐं असांजे बादशाह जी उमिरि का वॾी हुई जो बची वियो, न त हींअर अलाह जे असीं किथे हुजूं हा। उते बादशाह वधीक हैरान थी गिदड़ खां पुछण लॻो, जंहिं ते गिदड़ चयोसि त जीअं दा क़िबला असीं जीअं ई ॼञ सां ॿेड़ा भराए हेॾां पे आयासीं त ओचितो तूफ़ान अची लॻो ऐं असांजा समूरा ॿेड़ा ऊंधा थी विया। फ़क़ति आऊं ऐं बादशाह सलामत बची वियासीं। ॿी का हिकु चीड़ बि कान बची, तॾहिं ही हाल थिया आहिनि। हाणे महिरबानी करे बादशाह सलामत ॾांहुं का सुवारी मोकिले ॾियो जो हू उते दरिया जे भर ते बीठो आहे। उहो ॿुधी बादशाह यकदमि हिकु दस्तो घोड़ो जो ॾियारे मोकिलियो, पर मवाली हो गिदड़ जो पढ़ायल सो किथे थो हाथीअ खां सवाइ ॿी सुवारीअ खे खंघे, तंहिं करे इन्हीअ घोड़नि खे मोटाए छॾियाई। वरी बादशाह जे हुकुम सां भलनि उठनि ते पाखड़ा रखाए हिन ॾांहुं मोकिलिया विया, पर हिन उन्हनि उठनि खे बि मोटाए छॾियो। नेठि गिदड़ खे घुराए हिन खां हक़ीक़त पुछियईं, जंहिं चयो त बादशाह सलामत उठनि या घोड़नि जी सुवारी को बादशाही शान वटां आहे। असांजे बादशाह सलामत ॾांहुं हाथी संजे ठाहे ख़िदमत में मोकिलियो त पोइ ॾिसो त कीअं थो हलियो अचे। बादशाह ईअं कयो ऐं मवाली बि यकदमि सुवार थी बादशाह वटि आयो। बादशाह बि हिन जी आजा कई ऐं खेसि बादशाही महिमानीअ में रहायो, जिथे रही हिन खूब महिमानियूं खाधियूं। हिकिड़े ॾींहुं बादशाह हुकुम कयो त आयल बादशाह मवालीअ खे शहज़ादीअ जी माड़ीअ ते मोकिलियो त जीअं हू पाण में मिली हिक ॿिए जे आदतुनि खां वाक़ुफ़ थियनि ऐं उन खां पोइ शादी कई वञे। गिदड़ हिन खे हर तरह सम्झायो त यार हाणे का पंहिंजी मुर्सी ऐं सियाणप कजांइ, न त ठहियल ठुकियल कमु ख़राब थी पवंदी। सिज लथे खां पोइ शहज़ादीअ जे 7 ॿार जो रस्तो ॾेखारे नौकर पुठिते मोटी आया। हीअ अंदरि लंघियो त अजीब क़िस्म जा पर्दा ऐं चिश्तालियूं ॾिसी संदसि वायूं ई वलड़ियूं थी वयूं ऐं दिलि में चवण लॻो त मां हिकु ग़रीब मवाली ही हेॾो सारो मामिलो कीअं मुकाईंदुसि। ईअं पूर पचाईंदो सारी राति हेठियां माड़ीअ जे कमरनि में चरियण वांगुरु फिरंदो रहियो। तां जो सुबुह थियो ऐं मोटी पंहिंजे रहण वारी जाइ आयो ऐं ॿीअ राति बि ईअं थियो। गिदड़ हिन खां हक़ीक़त पुछी, मवाली समूरी ॻाल्हि करे ॿुधायसि। गिदड़ चयोसि त जेकॾहिं ईअं आहे
त पोइ यार मुंहिंजी मोकिलाणी अथई मवालीअ अणजाम कयो त अॼु शहज़ादीअ वटि वेंदुसि। टी राति जीअं नौकर हिन खे 7 माड़ जे दर ते छॾे विया तीअं हिन छा कयो जो पंहिंजूं अखियूं रुमाल सां ॿधी थिरंदो थाबड़ंदो अची 7 माड़ ते शहज़ादीअ वटि पहुतो। सुबुह जो मवाली ॾंद कढी अची गिदड़ सां समूरी ख़बर चार कई। सुबुह थियण सां शहज़ादी समूरी हक़ीक़त पंहिंजे पीउ सां कई ऐं चयो त हीअ त को झगली थो ॾिसजे, हिन खे बादशाह कहे कयो आहे। बादशाह इहो ॿुधी मुंहिंजी पियो ऐं अची वज़ीर सां सलाह कयई। वज़ीर चयो त जीअं त क़िबला हाणे हीअं कजे जो हिन खे सामूंडी घोड़ो वठी अचण लाइ चइजे। पोइ जेकॾहिं सच पच बादशाह हूंदो त खेसि घोड़े वठण जी ख़बर हूंदी, न त पाण ई घोड़ो इटूं हणी ख़तम करे छॾींदुसि। असीं बि ख्वारीअ खां बची पवंदासीं ऐं ॻाल्हि बि रहिजी वेंदी। सुबुह जो बादशाह गिदड़ खे घुराए चयो असांखे हिकिड़ी सामूंडी घोड़े जी ज़रूरत आहे, तंहिं करे तूं पंहिंजे बादशाह खे चई आना। हेॾे गिदड़ चयो त हाज़ुर क़िबला इहो त खसीस कमु आहे। ईअं चई गिदड़ अची समूरी हक़ीक़त मवालीअ सां कई ऐं चयईं त मता हैरान थियो आहीं, तूं रुगो मूं सां गॾिजी हल ऐं उते हली वण ते चढ़ी वेही रहो, मां पाण ई इहो कमु कंदुसि। तूं जॾहिं ॾिसी त घोड़ो ड्रोड़ी हाणे थकिजी पियो आहे तॾहिं वण तां लही अची उन ते चढ़जांइ। इहा सलाह करे सुबुह जो सवेर तयार थी समुंड ॾे हलिया ऐं उन जे कप ते ॻोल्हा करण लॻा। नेठि परे खां हिकु घोड़े ते नज़र पियनि। टिलंदा टिलंदा जॾहिं घोड़े जे वेझो पहुता तॾहिं मवाली वञी हिकिड़े वण ते चढ़ी वेठो ऐं गिदड़ लॻो घोड़े खे दौड़ाइण। सुबुह खां वठी डुकाईंदो रहियोसि तां जो अची मंझंदि थी। उते डुकी डुकी घोड़ो थकिजी पियो ऐं पट ते फाण थी किरी पियो। मवालीअ वारे वण हेठां उथी बीठो। उते गिदड़ मवालीअ खे इशारो कयो त हाणे वारो कर। मवाली बि यकदम अची घोड़े ते लाग वराए। मवालीअ जी लाग वराइण ऐं घोड़े जो भॼण लाइ वरी खंभ सां अञा नरो ई मस खयाई त मवाली खणी वण में बख विधो ऐं ॾाढो सोगो झले बीठुसि। घोड़े भॼण लाइ घणेई वस कया पर भव खां हिन वण जे पचर असुल कान छॾी। नेठि पाड़ूं पटिजी वियो बसि। पोइ त वण मवालीअ जे कुल्हे ते ऐं मवाली घोड़े जे पुठीअ ते वठी खणी खयाईंसि, पर घोड़ो हो थकल सो थोरो थोरो डुके वरी धरो थिए हलण लॻो ऐं गिदड़ हिन खे फेराईंदो सिधो बादशाह जे दरबार ॾांहुं वठी आयो। बादशाह ऐं वज़ीर बि हिन जे इंतज़ार में बीठा हुआ। उन्हनि जॾहिं ॾिठो तॾहिं हैरत में पइजी विया। जे मार ही त को बहादुर शख़्स आहे। वज़ीर बि बादशाह खे यकीन ॾियारियो त हीउ बेशक शहज़ादो ऐं सूरियो आहे। हिन जहिड़े जवान सां माइटी करणु मुनासिब आहे। बादशाह खे बि ख़तरे थी तंहिं करे बि वीचार करण खां सवाइ यकदम खणी हाउ कई। नेठि बादशाह हिकु आलीशान मालात ठहिराए मवालीअ जे पंहिंजर धीअ सां शादी कराए ॾाज ॾेवण ॾेई खेनि उते वठी शान मान सां रहायई, जिथे हू पाण में ऐश ऐशरत ऐं मदन मौजुनि में गुज़ारण लॻा। पोइ हिकिड़े ॾींहुं गिदड़ हिन खां मोकिलाए मोटी अॻिती झंगल भेड़ो थियो। गिदड़ ऐं मवालीअ जी ॻाल्हि सो अॻु में जानवर बि वफ़ादार हूंदा, कंहिंसां बि सचाई कनि कंहिंसां बि चङाई कनि, पर मोचड़नि मूं ॾिसो छा वरी हुनखे पंहिंजे हिसाब में हो ॿियो गिदड़ पंहिंजो चङो मुड़ुसु सम्झी कमज़ोर सम्झी फासायूं छॾियूं हलियो। हुन जिंद छॾाए हो बादशाही महलनि में वञी वेठो ऐं चङा खाध चङा दाम पियो खाए। मुंहिंजा प्यारा भारो प्यारा दोस्त इहे जेके मूं तव्हां ताईं ॻाल्हियूं पचायूं आहिनि, महिरबानी करे इन्हनि खे तवजह सां ॿुधिजो ऐं इन्हनि खे संभालजो ऐं इन्हनि जी असांखे मोट ऐं मैसेज कजो। मैसेज कंदव असांखे जवाबु ॾींदव त अॻिते मां वरी अञा इन खां तव्हांखे वधीक नुक़्ता बताए फ़क़ीर जा मवालनि जा ऐं अनोखियूं ॻाल्हियूं अॻे दौर जूं मां तव्हां ताईं पहुचाईंदुसि।